बुलेटिन की शुरुआत में ख़बर शामिल कंदासीं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रमज़ान पैकेज जो ऐलान करे छॾियो आहे। 40 लख ख़ानदाननि खे 5-5 हज़ार रुपया ॾिना वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त रमज़ान पैकेज लाइ 20 अरब रुपया मुख़्तस कया आहिनि। 2 करोड़ माण्हुनि खे फ़ाइदो मिलंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त रमज़ान पैकेज जी शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाईंदासीं। माज़ीअ जी भेट में हलंदड़ साल रमज़ान मुबारक में महांगाई घटि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त हक़ानिया मदरसे में दहशतगर्दीअ जे वाक़े जी मज़म्मत करियां थो। मुल्क मां दहशतगर्दीअ जी पाड़ पटे साहु खणंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रमज़ान पैकेज जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त 40 लख ख़ानदाननि खे 5-5 हज़ार रुपया ॾिना वेंदा। रमज़ान पैकेज लाइ 20 अरब रुपया मुख़्तस कया आहिनि। 2 करोड़ माण्हुनि खे फ़ाइदो मिलंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त रमज़ान पैकेज जी शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाईंदासीं। माज़ीअ जी भेट में हलंदड़ साल रमज़ान मुबारक में महांगाई घटि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त हक़ानिया मदरसे में दहशतगर्दीअ जे वाक़े जी मज़म्मत करियां थो। मुल्क मां दहशतगर्दीअ जी पाड़ पटे साहु खणंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रमज़ान पैकेज जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त 40 लख ख़ानदाननि खे 5-5 हज़ार रुपया ॾिना वेंदा।